ये भी शामिल है। भली ये भी शामिल है। भली उहे विसाल में हुजनि उन्हनि जे दरवाजे ते वञो जो असां मदीने शरीफ पहुची कोन था सघूं। ये जाऊक लिखियो पियो आहे। मुफ़स्सिरनि लिखियो आहे त इन जाऊक में भली भी शामिल आहिनि। हाणे असां ग़रीबनि जी रिपोर्ट उते पहुचाए सरकार उते हथ खणंदो रब वटि सिफारिश कंदो तोखे ख़ुदा हिते बख़्शे छॾींदो। ख़ुदा जो कसम। कामिल वली सो हुजे रब्बानी। बाक़ी हाणे भंग चर सम बदिलिजे मरे थो त विझोसि भई हे सीपट फ़क़ीर आहे, हे बभड़ फ़क़ीर अथव। यार ये गलत रस्मूं न कयो, शरीयत जे खिलाफ कम कंदव मरी वेंदव, मरी वेंदव। खामोश। पता से उते साईं हाणे आया आहियूं माफ़ी ॾे ॾस ॾिनो वई साईं जे दरवाज़े जो। ख़ुदा बख़्श फरमाए थो त मां माफ़ी ॾियां त ॾेई सघां थो। मूंखे को पुछण वारो कोन्हे। अल्लाह माया, रब माया, ख़ालिक माया, मालिक माया। आला हज़रत जे इश्क जो शेर ॿुध चवे थो त मैं तो मालिक ही कहूंगा। नबी साईं जे लाइ थो चवे तो मैं तो मालिक ही कहूंगा कि हो मालिक के हबीब, यानी महबूब मुहिब में नहीं मेरा तेरा। है आज कहिए हाणे छा क्यों मां न बख्शींदुसि। साईं सबब कहिड़ो? ख़ुदा फरमाए थो त अंधा जो आयो तॾहिं तुम सबक पुछो था, सबब पुछो था। पढ़ी आयत सॼी अथव त गुनाहगार आहियो, बदकार आहियो, तुंहिंजे हुज़ूर में अचे हाज़िर थियल ऐं माखो माफ़ी घुरनि। अॻिते अंधो आहे छा? पढ़ न। सुनने समझो मुनाफ़िक़ रखियो बूटियूं तो बेराया। माफ़ी न मिलंदी। चाहे रसूल जे दरवाजे जो ॾिस ॾिनो तमाम वस्तग़फिर लहुमुर रसूल, इहो तव्हांजी सिफारिश करे, इहो तव्हांजी शफाअत करे। बेटा तो फरमा तो जब तक सब जुबान पर मर्द मंझन है केड़ो। महशर जे मैदान में ईंदो पुंढल पहलवान, छुटंदा जग जहान आरी जे एहसान सी। जत जुवान सब पर मर्द मंझन हिकिड़ो। शाफ़िउ शफ़ाअत जी पिरी ॿधंदो पग, छुटंदा सब जग आरी जे एहसान सी। शाबाश। इहो चवे तव्हांजे लाइ पोइ माफ़ी ॾींदुसि। भली तव्हां आलिम आहियो, फाज़िल आहियो, कारी आहियो, तबलीगी आहियो, राति ॾींहं दीन जा कम कंदा था वठो, सभु कुझु आहे, पर मां इन्हनि ॾे न ॾिसंदुसि। मां हिन सुहिणे जे लबनि ॾे ॾिसंदुसि। देखो इहो चवे
हाणे सिफारिश सजण जी कबी आहे, दुश्मन जी न। हा या न कयूं? सिफारिश सजण जी कबी, दुश्मन जी न। पंहिंजे जी कबी, पराए जी न। मोमिन जी कबी, मुनाफ़िक जी न। सुठनि जी कबी, किननि जी न। मोमिननि जी कबी, मुनाफ़िकनि जी न। पाकनि जी कबी, नापाकनि जी न। गजबनि जी कबी, खबीसनि जी न। रात नी कूड़न में कतो पर कथ मथे करे तो हले। यो महबूब चवे पो माफी ॾींदुस। आज का कलम खयो चवे तो ये जो सिफारिश करे तो जन्नत मिले। ये जो सिफारिश करे तो जन्नत मिले। ये जो सिफारिश करे तो जन्नत मिले। ताजदारे शफाअत पे यो चवे न, यो तव्हांजी सिफारिश करे पो माफ़ी ॾींदुस। लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। पो मां रब तव्हांजी तौबा क़बूल कया। मां रब वॾो मेहरबान आहियां।